अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां बरकत बलोच ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो काश टीवी। अॼु असीं ॻाल्हि कंदासीं बलदियाती निज़ाम जी, जंहिं जे मथां जेको ही ख़र्चु अचे थो, ख़ासि तौर ते चूंडुनि में त अलॻि ख़र्चु अचे थो, लेकिन हर महीने जेका बजट आहे उहा फ़ी यूनियन काउंसिल 12 लख रुपया तरक़ियाती कमनि जी मद में जारी कई वेंदी आहे। पर अॼु ताईं कंहिं बि यूनियन काउंसिल में को बि तरक़ियाती कमु नज़र नाहे आयो, जंहिंजे करे ही निज़ाम बेसूद नज़र अची रहियो आहे। ऐं हिन अगरि ख़ासि तौर ते असीं आगाज़ कंदासीं अॼु ज़िले घोटकी खां। ज़िले घोटकी में 66 यूसियूं मौजूदु आहिनि ऐं 66 यूनियन काउंसिल जो जेको बजट आहे 12 लख जे हिसाब सां 7 करोड़ 92 लख रुपया थिए थो। 7 करोड़ 92 लख रुपया ही किथे ख़र्च थियनि था हर महीने। कंहिं बि यूनियन काउंसिल में को बि तरक़ियाती कमु साम्हूं नज़र नाहे ईंदो। सेवरेज जो निज़ाम हुजे, ड्रेनेज जो निज़ाम हुजे या को बि डेवलपमेंट जो कमु आहे उहो ॿुड़ी हुजे थो। ही हिकु मख़सूस सियासी टोले जी ख़ासि तौर ते बब भरण जो जेको प्रोग्राम आहे, जंहिंखे बलदियाती निज़ाम चयो पियो वञे। ऐं ही निज़ाम पूरे मुल्क में राइज आहे, जंहिंजो को बि फ़ाइदो हासिलु न पियो थिए आवाम खे। ईअं थियो त उन्हनि खे सर्टिफिकेट साइन करण जी मद में धिका खाइणा पवनि था ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आवाम खे सफ़र करिणो पए थो, लेकिन तरक़ियाती कम ॿुड़ी नज़र अचनि था। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जीवन न्यूज़ जो चीफ एडिटर गुलज़ार अहमद शर साहब। गुलज़ार साहब, वरी महिरबानी असांखे जॉइन करण लाइ। असांखे ॿुधाइजो त हीउ जेको निज़ाम आहे आख़िर कहिड़े मनसूबे तहत, कहिड़ी ख़्वाहिश तहत, या इन जो फ़ाइदो आवाम खे कहिड़ो पहुचे पियो, जंहिंमें असां जीअं ज़िले घोटकी खां आगाज़ कयो आहे त ज़िले घोटकी में 7 करोड़ 92 लख रुपया बजट जारी कई वञे थी हर महीने। हा, महिरबानी बरकत बलोच साहब। जीअं ॾिठो त हीउ जेको बलदियाती निज़ाम आहे हेठिएं तबिके जो निज़ाम आहे, यानी ॻोठनि जा नुमाइंदा चूंडियो, जेके मथां उहे पहुचा आहिनि ॻोठनि जा, त हिते कहिड़ा मसइला, जीअं नलकनि जा मसइला थी विया, सिलाई मशीनूं थी वियूं, जेको आहे नंढा नंढा जेका इशू आहिनि, ड्रेनेज इशू आहिनि, उहे हल करण लाइ थी ईअं वेंदो आहे त हिते वॾा वॾा जेका आहिनि अमीर डिंग चूंडिजी ईंदा आहिनि। पोइ थींदो ईअं आहे त बजट जेकी आहे मथे मथे हली वेंदी आहे। हाणे हिकु वॾी बजट जेकी तव्हां रक़म ॿुधाई, मां ॿुधो पिए त हिकु वॾी बजट आहे, लॻभॻि 8 करोड़ जे उन में बजट आहे, पर ख़र्चु छा थियो आहे का ख़बर न आहे। न ई पखा कंहिंखे मिलिया, न ई जेको आहे सोलर। गर्मी में मच्छर मार स्प्रे न कयो वेंदो आहे, सर्दी में कंहिं ग़रीब खे या कंहिं बि का बि वाहुर न थींदी आहे। हा जी, बिल्कुलु मां हिते ई अचां पियो, पर जेको आहे का शइ न मिली, का चीज़ न मिली आहे। पर ॾिठो वञे त इहा बजट, पर मॉनिटरिंग बि न आहे। किथे मॉनिटरिंग सिंध हुकूमत जी नज़र न पई अचे त हीअ बजट किथे ख़र्च थिए थी, हेठि सतह ताईं जेकी आहे यूनियन ताईं इहा बजट ख़र्च थिए थी या न थिए थी, इहा मॉनिटरिंग बि न आहे। हिन वक़्तु अगरि ॾिठो वञे त 0/0 कमु आहे। जेका बलदियाती यूनियन काउंसिल जा नुमाइंदा चूंडिजी आहिनि, उहे ज़िले काउंसिल जा हुजनि या चेयरमैन हुजनि या काउंसिलर हुजनि, कंहिंजो बि हिन वक़्तु ज़ीरो कमु आहे। कंहिं बि ॻोठाणे का बि हिन बलदियाती निज़ाम में का बि सहूलियत न आहे मुहैया थी। जॾहिं मच्छरनि जो आज़ार हुयो त का बि मच्छरदानी न मिली। जॾहिं गर्मी जी शिदत में इज़ाफ़ो हुयो त कोई पखो वग़ैरह या सोलर जेके उन्हनि जूं आयूं पए ॾिठियूंसीं पिए असां बजट में, पर उहे ॻोठाणनि ताईं न पहुतियूं। नलकनि जो नलका बि ॾिना, ॿुधासीं पर नलका बि आया आहिनि, पर कंहिं बि ॻोठाणे जे अॻियां घर में नलको न लॻो। मतिलबु 0/0 हिन वक़्तु कारकर्दगी आहे हिन बलदियाती निज़ाम में। पोइ बि का बि मॉनिटरिंग बि जेके नज़र नथी अचे। गुलज़ार, बिल्कुलु मॉनिटरिंग बि न आहे, का बि ऑडिट न आहे। गुलज़ार, अक्सर इहो असां ॿुधो आहे, हिकु राग आलापियो वेंदो आहे त जेकी बजट हुई उहा पहिरियां जेके घटि हुई ऐं सैलरियुनि में वञे पई। सभ खां पहिरियों सुवाल त इहो थिए थो सैलरियूं हू वठनि छाजियूं पिया। अगरि हू माण्हू जॾहिं आवाम जी ख़िदमत ई नथा कनि त उन्हनि जूं सैलरियूं या उन्हनि खे कहिड़े मद में। पर हाणे त वॾी रक़म आहे 12 लख रुपया, पर उहो जेको सिलसिलो आहे उहो साॻियो ई आहे। कंहिं बि क़िस्म जी ज़ीरो डेवलपमेंट आहे, ज़ीरो कमु आहे। त इन निज़ाम खे तव्हांजे ख़्याल मुताबिक़ अदालतुनि खे नोटिस वठणु घुरिजे। तव्हां छा चवंदो त आख़िर हीउ जेको निज़ाम आहे, सिर्फ़ु हीअ असां ज़िले घोटकी जी ॻाल्हि कई आहे, जंहिंमें तव्हां बक़ौल तव्हांजे त ज़रे घटि 8 करोड़ रुपया महीने जा जेके आवाम जे पैसो आहे, आवाम टैक्स जी मद में अदा करे थो, जेकी क़ौमी ख़ज़ाने खे टीको आहे, त इहो टीको बंदि थियणु घुरिजे। तव्हां छा चवणु चाहींदो त आख़िर अहिड़े निज़ाम जेके निज़ाम हिननि खे हलणु घुरिजे, या जेके बेसूद निज़ाम करोड़े रुपया ज़ाया थियनि पिया, इहे कंहिं कम अज़ कम मेडिकल ते लॻाए वञनि, कंहिं रिलीफ ते लॻाए वञनि?
ॾिसो बरकत साहिबु जॾहिं हिननि जी 5 लख रुपया बजट हुई त पोइ इहो हूंदो त बजट घटि आहे वधाई वञे 12 लख थी बजट उन खां पहिरियां ॾिठो वञे जेकियूं लाइटूं मिलियूं या जेको नंढो सुनो सुको कमु मिलियो उहे बि यूनियन काउंसिलनि जे नुमाइंदनि हिकु लेटर जारी कयो हिकु निजी फैक्ट्री खे त बाबा असां वटि बजट घटि आहे असांखे जेको मस्जिदनि जे लाइ लाइटूं ॾिनियूं वञनि ऐं कुझु दरख़्वास्तूं उन्हनि इशू सिलाई मशीनूं ॾिनियूं वञनि जीअं औरतुनि खे असां ॾियूं हिकु जेको तव्हां उते जांच कयो त इहे जेकी लाइटूं मिलियूं या यूनियन काउंसिलनि खे लाइटूं मिलियूं इहे हिकु निजी फैक्ट्री ॾिनियूं त ठीकु आहे तव्हांखे बजट घटि आहे त वठो ही वरी छा कनि ही बि उन्हनि में बजट शुमारु कनि था जेके हिननि जो बजट मथां 5 लख अचे थो उन्हनि में शुमारु करे ॾियनि था त लाइटूं बि उतां आयूं या लाइटूं त हिकु निजी फैक्ट्री ॾिनियूं जंहिंखे दरख़्वास्त तव्हां ॾिनी ऐं हिन जेको मथां बजट अचे थो सिंध हुकूमत जेको जारी करे थी बलदियाती खे उहो हिननि जे बंगलनि ते ख़र्चु थिए थो ऐं उते ख़र्चु हेठि सतह ते जेको आहे नलको बि न मिलियो आहे हाणे बि सिलाई मशीन खां वठी जेको आहे सोलर खां वठी जेका आहे सियारे जे मौसम में कमु अचनि थियूं उहे चीज़ूं मिलनि थियूं स्वाटर मिलनि था हर चीज़ मिले थी नुमाइंदे खे पर उहे ज़ाहिर नथा कनि उहे किथे ख़र्चु थिए थो का बि ऑडिट न आहे को बि तरीक़ेकार न आहे तरीक़ेकार न हुजण जी वजह खां सारो जेको आहे न कंहिं सोशल मीडिया ते ज़ाहिर न आहे त कहिड़े नुमाइंदे खे केतिरा ख़र्चु थियो हर कोई चए थो मां करोड़े रुपया ख़र्चु करे छॾियो हर यूसी जो चेयरमैन चए थो उहो ख़र्चु किथे थियो उहा ऑडिट ई न आहे वॾी महिरबानी गुलज़ार ख़र्च कहिड़ी जॻह ते थियो का ऑडिट न आहे हीअ ख़र्च बजट ऐं हीअ निज़ाम हीअ समूरो सिस्टम आख़िर कंहिंजे लाइ आहे छो त आवाम इन खां महरूम आहे ऐं आवाम खे कुझु बि वसूल नथो थिए आवाम ते हिकु टको बि ख़र्च नथो थिए जेकॾहिं ऑडिट कई वञे त सभु अछा कारा ज़ाहिर थी पवंदा यकीनन हिन प्रोग्राम जे तवसत सां ई असां अदालतुनि खे अपील कंदासीं त हू नोटिस वठनि न त अहिड़ा कई निज़ाम जेके आहिनि जे आवाम जे जेको ग़रीब आवाम आहे कि हिन मुल्क जी जेका पहिरियां ई बुख बदहाली बेरोज़गारी में मुब्तला आहे रोज़गार जा मौक़ा न आहिनि वेतर उन्हनि जी जेब खे जेको हीउ टीको लॻाए पियो वञे करोड़े रुपयनि जो हर महीने हर ज़िले में त उन ते ज़रूरु ऑडिट थियणु खपे उमेदु आहे अदालतूं हिन जो नोटिस वठंदियूं गुलज़ार शहर वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो साथ सलामत